नमस्कार, जय श्री कृष्ण। मां आहियां करिश्मा पेसवाणी ऐं मुंहिंजे चैनल के यानी कृष्ण कृपा केवलम में तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। जीअं त हले पियो असांजो सावण यानी असांजे ॾिणनि जो महीनो ऐं हिन ई श्रृंखला में अची पहुता आहियूं असां राखी जे त्योहार ते। त सुभाणे आहे रखड़ी, उहो ॾींहुं जंहिंजो इंतज़ारु असां भेनरूं सॼो साल कंदा आहियूं। तव्हां सभिनीनि भेनरुनि राखी मोकिले छॾी हूंदी ऐं कुझु भेनरूं पंहिंजे पेके बि वियल हूंदियूं। त अचो ॿुधूं था राखी जी तयारी कीअं कजे। तव्हां सभिनीनि खे ख़बर आहे कि राखी खां अॻु महाराज स्वामी असांखे रखड़ी ॾेई वेंदा आहिनि। त उहे रखड़ी छो ॾेई वेंदा आहिनि हुननि जो बि मां तव्हांखे कारण ॿुधायां थी। रखड़ी हमेशह सतनारायण जे ॾींहुं पवंदी आहे। हिन खे राखी पूर्णिमा या नारेली पूर्णिमा चवंदा आहिनि। हुन ॾींहुं सुबुह जो सवेल सनानु करे पाण सतनारायण स्वामी जी कथा कजे ऐं जो राखी महाराज स्वामी ॾेई विया आहिनि हुनखे बि पूजा स्थल ते रखी छॾिजे ऐं कथा कजे। सभिनीनि खां पहिरीं जो राखी आहे, जो रक्षा सूत्र आहे, उहो कलश खे यानी जो लोटो असां रखंदा आहियूं पाणीअ जो पूॼा में हुनखे ॿधिजे ऐं हुन खां पोइ राखी सभिनीनि खां पहिरियों पंहिंजे इष्ट देवता खे ॿधिजे। राखी माने रक्षा सूत्र, भॻवानु असांजी रक्षा कंदा आहिनि त पहिरीं राखी असां भॻवान खे ॿधंदा आहियूं ऐं हुन खां पोइ पूॼा करे असां घर जे मेन गेट खे मट खे ऐं सभिनीनि दरनि खे बि ॿधंदा आहियूं। शायदि तव्हां बि ॿधंदा हूंदा ऐं पोइ भाउ खे ॿधंदा आहियूं। ऐं हिन दफ़े सुठी ॻाल्हि इहा आहे कि सुबुह जो 10 खां शाम जो 4 ताईं सुठो ई मुहूर्त आहे, कहिड़े बि टाइम राखी ॿधी सघूं था। ऐं हिन दफ़े राखी जी ख़ासि विशेषता इहा आहे कि ही विस्पति ते पई आहे ऐं विस्पति विष्णु भॻवान जो ॾींहुं आहे त ॾाढो शुभ ॾींहुं आहे। हिन ॾींहुं पाण पीला वस्त्र धारण करे पीले धागे वारी राखी ॿधी सघूं था। मां त उअं ई बि कहिड़ो बि शुभ ॾींहुं हूंदो आहे त मां पीलो वॻो ई पाईंदी आहियां। पीलो रंग मुंहिंजो फेवरेट बि आहे ऐं हर पूॼा में शुभ बि आहे। त तव्हां वटि अगरि पीली राखी न हुजे, जीअं त आमतौर सां ॻाढ़े धागे जी राखी हूंदी आहिनि, त तव्हां हुन में थोरी सी हैड लॻाए सघो था ऐं हुन ॾींहुं भाउ खे मिठी शइ में अगरि थी सघे त बेसण जा पीला लड्डू खाराइजनि। हूअं त भेनरूं पंहिंजे भाउ जी फेवरेट मिठाई ई ठाहींदियूं आहिनि, पर जीअं त विस्पति पियो आहे हिन करे बेसण जा लड्डू वठी सघजनि था। ऐं सभिनीनि खां पहिरियों हाणे छा कजे, भाउ ऐं भेण ॿई मथो ढकजे। पाण कहिड़ी बि पूॼा में मथो ज़रूरु ढकंदा आहियूं। हुन जो कारण इहो आहे कि जो बि शुभ वाइब्स आहिनि हू असांजे अंदरि ई हली वञनि, ॿाहिरि न निकिरनि। तव्हां ॾिठो हूंदो ई जेॾी महिल असांखे कुझु बि रुमाल वग़ैरह न हूंदो आहे त माण्हू पंहिंजो साॼो हथु मथे ते रखी पोइ तिलक हणंदा आहिनि। हुन जो कारण इहो ई आहे कि हीअ शुभता असांजे शरीर में प्रवेश करे ॿाहिरि न वञे। त भाउ ऐं भेण मथो ॿई ज़रूरु ढकजे ऐं हुन खां पोइ सभिनीनि खां पहिरियों पंहिंजे भाउ जे मस्तक ते हल्दी ऐं कुमकुम जो लंबो टीको कजे ऐं हुन खां पोइ साॼे हथ में राखी ॿधिजे भाउ खे ऐं मुंहुं मिठो कराइजे। आरती ज़रूरु कजे, पर आरती जो ॾीओ अगरि तव्हांखे हिक खां वधीक भाउ आहे त हर भाउ लाइ अलॻि अलॻि आरती जो ॾीओ ॿारणु खपे, उहो हिकु ॾीओ ई न रखिजे। पोइ भेण वॾी हुजे या नंढी, भाउ हुनखे ज़रूरु पेरे पए। वॾी आहे त माता जे समान आहे ऐं नंढी आहे त पुत्री जे समान आहे, त भेण जो आशीर्वाद ज़रूरु वठे ऐं हुन खां पोइ भाउ उपहार ॾींदो आहे भेण खे। उहो त सभिनीनि खे ई ख़बर आहे, पर अॼुकल्ह भेनरूं बि रिटर्न गिफ्ट ॾियणु लॻी आहिनि। सुठी ॻाल्हि आहे, इहा त प्रेम जी ॻाल्हि आहे। ऐं किथे किथे हिन टाइम ते यानी राखी ॿधाइण जे टाइम ते भेनरूं पंहिंजे भाउ जी नज़र बि घोरींदियूं आहिनि पीली सरसों सां। इहो अक्सर नॉर्थ में थींदो आहे। त ॾिसो, इहा आहे पीली सरसों, त इहा नज़र घोरे छॾिजे। भाउ असांजे रक्षा जो वचन वठे थो त असां बि भाउ जी नज़र लाहियूं ताकी भाउ तोखे कंहिंजी बि नज़र न लॻे। त इहा त सभु भावना जी ॻाल्हि आहे। जिन भेनरुनि खे भाउ कोन्हे हू भॻवानु कृष्ण खे राखी ॿधंदियूं आहिनि। जीअं भॻवानु द्रौपदी जी लाज बचाई हुई हिकु साड़ी जे टुकड़े सां, त उहा ई प्रार्थना कजे ऐं भॻवानु कृष्ण खे राखी ॿधिजे। ऐं अगरि तव्हांजे घर केरु न्याणी न आहे त ॿाहिरां न्याणी घुराए करे बि राखी ॿधी सघो था। ऐं पुत्री बि पिता खे फुफीअ जी राखी ॿधी सघे थी, न बि त पाण ख़ुदि बि राखी ॿधी सघो था। ऐं इहो शास्त्रनि में लिखियलु आहे कि 9 ॾींहं उहा राखी ॿधल हुजे ऐं 10 ॾींहं छोड़िजे, पर अॼुकल्ह त तुरंत ई लाहे था छॾनि। त इहो हो अॼु जो वीडियो। ऐं रक्षाबंधन कीअं शुरू थियो, हुन जे पुठियां छा कथा आहे, सभिनीनि खां पहिरियों राखी के ॿधी,
अगरि तव्हांखे उहो ॼाणनो आहे त हुनजो हिकिड़ो ॿियो वीडियो मां पिछले साल ई विझी चुकी आहियां। हेठि डिस्क्रिप्शन में लिंक आहे, तव्हां ॾिसी सघो था। त इहो अॼु जो वीडियो तव्हांखे कीअं लॻो? सुठो लॻो त लाइक ऐं शेयर कंदा। वरी मिलंदासीं हिकु नई इंफॉर्मेशन हिकु नई वीडियो सां। तव्हां सभिनीनि खे राखी जी लख लख वधायूं। जय श्री कृष्ण।